दीनादीनामा सां करमपुर में हादसे की खबर शेयर कंदा हलूं। कंदकोट का कराची वेंदड़ कार जो करमपुर लाड़े वटे रोड की दीवार से टक्कर थी पियो है। टक्कर के नतीजे में कंदकोट रहवासी हिंदू नौजवान शेरी मंदाण और कराची रहवासी हिंदू नौजवान सनी कुमार समेत 3 जना शदीद जख्मी थी पिया आहिनि, जंहिंखे इलाज लाइ सखर अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। सखर अस्पताल में इब्तिदाई तिबी इलाज खां पोइ वाक़े जे 3 जख्मी नौजवान के वधिक इलाज लाइ कराची अस्पताल मोकिलियो वियो आहे, जॾहिं त हादसे हेठि आयल कार मुकमल तौर तबाह थी। हर वक़्तु बाख़बर रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।